मित्रों, अॼु मुंहिंजी मुलाक़ात अमिताभ बच्चन सां थी। हुन चयो त मूं वटि गाॾी आहे, बंगलो आहे, दौलत आहे, तो वटि छा आहे? मित्रों, मां चयो मूं वटि मुंहिंजा प्यारा प्यारा दोस्त आहिनि। मुंहिंजा भाउरऊं भेनरूं, अॼु मुंहिंजे प्यारे दोस्त जी शादीअ जी सालगिरह आहे त मुंहिंजा प्यारा दोस्त तोखे शादीअ जी सालगिरह जूं लख लख वाधायूं। मां चङी तरह सम्झी थो सघां त इहे जेके एतिरा साल तव्हां पाण में गुज़ारिया आहिनि, हुन में तव्हां अलाही केतिरा गम कसर खाधा हूंदा। इन जे करे अॼु हिन शुभ घड़ीअ में मां तव्हांखे हिकु सूखड़ी थो ॾियणु चाहियां। इहा थाली ऐं इहो चमचो। हाणे तव्हां सोचंदा त हिन जो करणो छा आहे? मां तव्हांखे ॿुधाईंदमि। अॼु राति 8 वॻे न घबरायो न, कुझु मटिजण वारो न आहे। अॼु राति 8 वॻे तव्हांखे इहा थाली पंहिंजी बालकनीअ में 8 दफ़ा वॼाइणी आहे। हुन खां पोइ तव्हांजी घरवारी तव्हांखे बाबू शोणा जादू टोणा चई करे सॾु कंदव, पर तव्हांखे वञिणो न आहे। वो बुलाती है मगर जाने का नहीं। पर मां तव्हांजे दिल जो हाल बि चङी तरह सम्झी थो सघां ऐं इन जे करे हथ जोड़े करे विनती थो कयां त हिन घड़ीअ में घटि पाण में 1 मीटर जो फ़ासिलो ज़रूरु ठाहे रखिजो। तव्हांखे निराशा थींदी, तकलीफ़ बि थींदी, पर इहा तव्हांखे सहन करणो पवंदो। मां 125 करोड़ देशवासियुनि सां हथ जोड़े करे विनती थो कयां त हिन घड़ीअ में पंहिंजे पंहिंजे घरनि में रहनि ऐं घड़ी घड़ी घर वारनि सां खाइण जी घुर्ज न कनि। छो जे करे त हिन घड़ीअ में घर में घरवारीअ जे ॾंडे सां ऐं ॿाहिरि पुलिस जे ॾंडे सां तव्हांखे केरु नथो बचाए सघे। अगरि तव्हांखे मुंहिंजी इहा वीडियो पसंदि आई हुजे, इसको उड़ा दूं? अगरि तव्हांखे मुंहिंजी इहा वीडियो पसंदि आई हुजे त ज़रूरु हिन खे लाइक कयो, शेयर कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय हिंद।